नाज़रीन, सखर हाई कोर्ट सूबाई सलाहकार एजाज जखरानी जी ज़मानत वारो मामलो चीफ जस्टिस हाई कोर्ट के उमाणे छॾियो आहे। सखर हाई कोर्ट जे डबल बेंच एजाज जखरानी जी आमदनी खां वधीक असासन वारे केस में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। डबल बेंच जे हिक जज सूबाई सलाहकार एजाज जखरानी जी ज़मानत रद्द करण ऐं ॿिए जज ज़मानत बरक़रार रखण बाबति फ़ैसिलो ॿुधायो आहे। जजनि में इत्तफ़ाक़ न थियण करे एजाज जखरानी जी ज़मानत वारो मामलो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे उमाणियो वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त सखर हाई कोर्ट सूबाई सलाहकार एजाज जखरानी जी ज़मानत वारो मामलो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे उमाणे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे डबल बेंच एजाज जखरानी जी आमदनी खां वधीक असासन वारे केस में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। डबल बेंच जे हिक जज सूबाई सलाहकार एजाज जखरानी जी ज़मानत रद्द करण ऐं ॿिए जज ज़मानत बरक़रार रखण बाबति फ़ैसिलो ॿुधायो आहे। जजनि में इत्तफ़ाक़ न थियण करे एजाज जखरानी जी ज़मानत वारो मामलो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस के उमाणियो वियो आहे।